ए ख़बर मिठल किथे आ वरी ओताग जो मुंह ही कोन कयो अथई। सरदार बालाज खान तोखे संभालींदो आ। मुंशी सरदार मुखे छो तो संभाले? तो कम आहे छा बालाज खान जो? मूंखे लॻे थो त तूं कावड़ियल आहीं मिठल, तॾहिं त ईअं ॻाल्हाएं थो। ख़ैर ओताग ते अची न अची तुंहिंजी मर्ज़ी आ, पर मूं अॼु नूरल जे वातां ॿुधो आहे त हू तोखां मल्हार जे लाइ संग कोन थो वठे। छो भला पाण में कावड़ियल आहियो छा मिठल? तोखे ख़बर आ त नूरल पंहिंजे पुट लाइ मूंखां मुंहिंजी धीअ जो संग नथो वठे? पोइ तोखे इहा बि ख़बर हूंदी त नूरल मूंसां कावड़ियल आहे जा परतल। पोइ मूंखां छो थो पुछी मुंशी? अलाए मूंखे कहिड़ी ख़बर, मूंसां नूरल ॻाल्हि कई। ॻोठ जा ॿिया माण्हू बि वेठल हुआ, पर मां नूरल खे सम्झायो त बाबा पाण में आहियो त मिठल तव्हांजो माइट आहे, उन सां रिश्तो न टोड़ियो। पर बाबा नूरल सफ़ा ठिप जवाब ॾिनो। तव्हांखे परेशान थियण न घुर्जे। नूरल ऐं असां पाण में मिट आहियूं, ठही वेंदासीं। बस अदा चङाई जो वक़्तु ई न रहियो। भली वञी ॿई घोड़ा रोड़ायो, असांजो छा वञे। मुंशी अॼु असांजे ॻोठ जो कीअं रुख कयो थी? ख़ैर त आहे न? गमदिल ही असांजो तर आहे, हिते अचण भला मुंहिंजो को ॾोह आहे छा? मुंशी ॾोह त कोन आहे, पर ईंदो बि त घटि आहीं न। अॼु जो आयो आहीं त का ॻाल्हि ज़रूर हूंदी। ॿुधो आ त नूरल ऐं मिठल पाण में कावड़ियल आहिनि, इन जे करे आयो आहियां ख़ैर ख़बर वठण। छो कावड़िया आहिनि? चाचा मिठल छा ॻाल्हि आहे? काई बि ॻाल्हि कोन आहे गमदिल। ख़बर न आहे त मुंशी खे नूरल अलाए कहिड़ी ॻाल्हि चई आहे। तव्हां मुंशी सां कचारी कयो, मां घर थो वञा।